बुलेटिन की शुरुआत में इंतहाई अहम खबर ॾींदालो। GDA MNA गौस बख्श महर पुट शहरियार महर समेत PP में शामिल थी वियो आहे। वॾो वज़ीर निसार खोड़ो, नासिर शाह, मंजूर वसाण, एजाज जखरानी ऐं ॿिया गौस बख्श महर जी कराची वारी रिहाइशगाह पहुता। महरम खां पोइ वज़ीराबाद में जलसो थींदो, जंहिंमें PP क़यादत शिरकत कंदे। ही अहम ख़बर वॾी ख़बर ॾियूं पिया अव्हांखे त GDA MNA गौस बख्श महर पुट शहरियार महर समेत PP में शामिल थी वियो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, निसार खोड़ो, नासिर शाह, मंजूर वसार, एजाज जखरानी ऐं ॿिया गौस बख्श महर जी कराची वारी रिहाइशगाह पहुता। ॿुधायो पियो वञे त मुहर्रम खां पोइ वज़ीराबाद में जलसो थींदो, जंहिंमें PP क़यादत शिरकत कंदी। इंतहाई वॾी ख़बर खां अव्हांखे अपडेट कयूं पिया। GDA MNA गौस बख्श महर पुट शहरियार महर समेत PP में शामिल थी वियो आहे। वॾो वज़ीर निसार खोड़ो, नासिर शाह, मंजूर वसार, एजाज जखरानी ॿिया गौस बख्श महर जी कराची वारी रिहाइशगाह पहुता। GDA MNA गौस बख्श महर पुट शहरियार महर समेत PP में शामिल थी वियो आहे। वॾो वज़ीर निसार खोड़ो, नासिर शाह, मंजूर वसार, एजाज जखरानी ऐं ॿिया गौस बख्श महर जी कराची वारी रिहाइशगाह पहुता। ॿुधायो पियो वञे त मुहर्रम खां पोइ वज़ीराबाद में जलसो थींदो, जंहिंमें PP क़यादत शिरकत कंदी। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, वधीक छा अपडेट्स आहिनि इन ख़बर जा? बिल्कुल निसा, सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह और पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार खोड़ो समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी से लागापियल PP सीनियर अगवान और सूबाई वज़ीर शजील नाम मेमर से नासिर शाह, मंजूर वसाण समेत जो पाकिस्तान पीपल्स पार्टी के अहम उहदेदार उन्होंने MNA गौस बख्श महर से कराची की जगह रिहाइशगाह है उते पहुता। इन हवाले से बिन्हीं पार्टियों के अगवान के विच में मुलाकातूं थियूं ऐं मुलाकात खां पोइ GDA जो MNA गौस बख्श महर, अगूनो ज़िले नाज़िम आरिफ खान महर ऐं MP शहरियार खान महर जो पीपल्स पार्टी में शमूलियत ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले से ॿुधायो वियो आहे त महरम खां पोइ वज़ीराबाद में बाज़ाब्ता तौर ते जलसो कयो वेंदो, जंहिंमें पीपल्स पार्टी की क़यादत के मदु कयो वेंदो ऐं उहा पिणु शिरकत कंदी। खानगढ़ जे जेका महर सरदारनि मामलनि जे जेको हिन वक़्तु ताईं उन्हनि सां हल न थी सघियो, उन हवाले सां उन्हनि जी पीपल्स पार्टी में शमूलियत जेका हिन वक़्तु ताईं रुकियल आहे। इम्कान आहे त ईंदड़ ॾींहनि में उन्हनि सां बि अॻिभराई जो जेको मामिलो आहे उहो तय थी वञे, उहे बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रुख कनि। हिन वक़्तु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध असेंबली में जेको टफ टाइम लीडर जेका अपोजिशन लीडर जे तौर ते सुञातो वेंदल अगूणो अपोजिशन लीडर शहरियार महर जेको सख़्तु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हरीफ़ हुयो वो पीपल्स पार्टी में जॾहिं शामिल थी वियो आहे त सिंध में जेका हिकिड़ी सियासत जी जेका सूरत हाल हुई, जेका बाज़ी हिन वक़्तु उबती थी चुकी आहे। GDA सां जेके लाॻापियल अहम जेके अगवान आहिनि उन्हनि जी शमूलियत खां पोइ हाणे GDA जी जेका कद काठ जेको उहो पिणु कमज़ोर थी वियो आहे। हिन वक़्तु बाक़ी GDA में शामिल कुझु जेके अगवान आहिनि जेके सिंध असेंबली तोड़े जेके क़ौमी असेंबली में या सेनेट में उन्हनि जी हिसेदारी आहे, त अहिड़ी तरह सां पाकिस्तान पीपल्स पार्टी में हाणे GDA जे हिननि अहम अगवाननि जी शमूलियत खां पोइ समूरी सूरत हाल तब्दील थी चुकी आहे ऐं गोटकी तोड़े हिन पासे जो जेको शिकारपुर गढ़ी यासीन वारो इलाइक़ो या जैकबाद वारो पासो जेको उन पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वधीक जेका साख है उहा मज़बूत थी आहे। हिन मुलाक़ात में मंजूर वसाण सां गॾोगॾु डॉक्टर सोहराब सरकी, एजाज जाखरानी ऐं ॿिया जेके अगवान उहे पिणु शरीक हुया, जॾहिं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं निसार खोड़ो तोड़े गौस बख्श महर जे विच में इन मामलनि खे ॻाल्हियुनि जे निबेरे खां पोइ बाज़ाब्ता तौर ते पीपल्स पार्टी में शमूलियत जे हवाले सां ऐलान कयो आहे ऐं ईंदड़ ॾींहनि में मुहर्रम खां पोइ बाज़ाब्ता तौर ते जलसो कयो वेंदो ऐं वधीक जेके अगवान जेके आहिनि उन्हनि जी शमूलियत जे हवाले सां बि अॻिभराई साम्हूं अची सघे थी। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।